सिंधी संगत जो ही ऐलान आहे तव्हां लाइ जेके सिंधी सिखणु चाहिनि था। सिंधी संगत तरफ़ां सिंधी सेखारण जा क्लासिस शुरू थी रहिया आहिनि ऑनलाइन। 11 जुलाई खां ही क्लासिस शुरू थींदा, जिन में 5 सालनि खां वठी 25 सालनि जा शागिर्द बहिरो वठी सघनि था। हिननि क्लासिस में जेको पढ़ियो वेंदो उन जा इम्तिहान थींदा ऑगस्ट जे महीने में, ऐं जेके 10 पहिरियां शागिर्द सुठियूं मार्कूं खणंदा उन्हनि खे मिलंदा 10 इनाम। त तंहिंजे करे तव्हां पंहिंजो गूगल फॉर्म ज़रूरु भरियो ऐं पंहिंजो एनरोलमेंट करियो अॼु ई, छो जो क्लासिस शुरू थियण वारा आहिनि 11 जुलाई खां। तव्हां सभिनी खे पाढ़ींदी प्रियंका बुधाणी। सिंधी असांजी ॿोली आहे जंहिंसां असांजी सुञाणप आहे, ऐं उन जे सिखण में असांखे को बि शर्म न अचणु खपे। तंहिंजे करे असांजी जेका ऐप आहे लर्न सिंधी फ्री ऐप आहे, एंड्रॉयड ऐं iOS ते अॼु ई डाउनलोड कयो ऐं करियो शुरूआत पंहिंजे सिर। त ॾिसो कीअं नथा इनाम खटो पोइ। जय झूलेलाल।